इन ते हिकिड़े टॉपिक ते पाण ख़ान बहादुर खे ॻाल्हाईंदा सॼो ॾींहुं गुज़री वेंदो। ठीकु आहे। हाणे पाण था वरी अचूं वसाणनि वारे। वसाण हाणे थी वसाणनि जे हिसाब सां इहा फैमिली असां वटि रॉयल फैमिलियूं जेके आहिनि जेके उन ज़माने जे हिसाब सां ख़ान बहादुर वसाण जी फैमिली आहे। उन खां पोइ बाण खां परे पासे मोहम्मद मुरीद वसाण, इहे असुलु खाण जा आहिनि। खाण जी बेसिक उनजो उते उतां खां पोइ इन्हनि जी वरी इन्हनि ते वेही ॻाल्हाइबो त बि जेको आहे माना ईअं सम्झो पाण खे अधु कलाकु इन मुरीद खान वसाण जेको तूं ॿुधाए थो इन जे ख़ानदान में कहिड़ा कहिड़ा अहम इन में पहिरीं ॻाल्हि त इन जा जेके असुलु वॾा जेके आहिनि जेका असां वॾनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं त इन्हनि खे इन्हनि जा पोइ ॾाॾा हुआ या पर इन्हनि सां वरी असांजे ख़ानदान जी वेझड़ाई रही आहे। मिटी माइटी न आहे, मिटी माइटी असांजी न आहे, पर असांजा तालुकदारियूं अहिड़ियूं रहियूं आहिनि वेझियूं वेझियूं असांजूं रहियूं आहिनि। आम हफ़्तो जो असां वरी ॻाल्हाइण में पंहिंजे सोचई हाणे उन्हनि में असां जेके मोहम्मद मुरीद वारनि जा जेके वॾा उन्हनि जी असांखे एतिरी न आहे ख़बर, पर पंहिंजा वसाण असांजा जेके वॾा आहिनि माना जेके हिते जा वसाण जेके अचनि था उन्हनि में सभिनी वॾनि जेके असांजे परॾाॾनि खां पोइते जो जेको हिस्ट्री आहे उन में पाण मालवंद माण्हू रहिया आहियूं। पाण वटि माल हूंदा हुआ, मालनि वारे हिसाब सां पाण इहो वरी किन तारीख़ुनि में ईअं पियो त वसाण जेको आहे सो वठाण जा वसाण थियल, पर उहा ग़लति ॻाल्हि आहे। इहा ग़लति ॻाल्हि आहे। वसाण जो नालो हो माना पंहिंजो असांजा जेके वॾा उन होठी जो जेको पुटु हो वसाण जी 5 ॼणनि ताचियूं ॿुधायूं आहिनि। बहरहाल चवण जो माना मक़सदु त जान मोहम्मद वसाण असां वटि शहदादपुर वारा जेके आहिनि उहे माना वॾो उन में जान मोहम्मद वसाण असुलु ॻोठु हिननि जो आहे राजवा शहदादपुर जे पासे में। उन्हनि जी हिते असां वटि वॾी ज़मीदारी आहे। जान मोहम्मद वसाण जी अॼु बि मस्जिद ठहियल आहे जेका मुंहिंजी सम्झ में तारीख़ी बि हैसियत रखे थी। उन ते शायदि विया रिकॉर्डिंग कई हूंदी त उहा हिकिड़ी माना ईअं सम्झो हिकिड़ी तारीख़ी असासो आहे असांजो। उन ज़माने जो हुनजो जॻह ई ठहियल बि हिकिड़ो असासो आहे। इहा कहिड़े दौर जी ठहियल आहे? जान मोहम्मद जी मस्जिद इहा माना ईअं मुंहिंजी सम्झ में सूर्य बादशाह जे ज़माने जी हूंदी, मुंहिंजो सम्झी आहे जेके वधीक कंफर्म मूंखे न आहे। हाणे हीअ असांजो जेको पंहिंजो पीर साईं जो इहो पोइ रिकॉर्डिंग में कजो हीअ जेको आहे माना असां दावत थी आहियूं, पर असां वटि दावत ते कोन थी आहे, पर उम्मीदवार हुआ असांजा ॾाॾा जेका उन्हनि इहा आउं ॿुधायां पियो त हीअ जेका पहिरीं थोरी आउं जेका मूं ॻाल्हि कई उनखे पूरी वठां त 1950 में इहो असांजो माना मुंहिंजो ॾाॾो जेको मुंहिंजे पीउ जो चाचो जेको दिलावर ख़ान जंहिंजो नालो उन दिलूक चवंदा हुआ हुनखे, आम पाण वटि अधु नाले जी मूंखे रबन चवंदा आहिनि, मुंहिंजो रब ॾिनो नालो आहे। मुंहिंजे पीउ जो नालो मीर मोहम्मद हो, हुनखे मोरियो चवंदा हुआ। पोइ इहो नमूने साईं जी पाण वटि अधु नाला निकनेम वारो हिसाबु त इहो 1950 में माना ठहियो। पर हीअ जान मोहम्मद जो बंगलो जेको आहे सो उन खां घणो अॻु जो ठहियल आहे, घणो अॻु जो ठहियल। त इन जे करे आउं इहो अंदाज़ो लॻायो जान मोहम्मद जो इहो जेका जॻह आहे त सूर्य बादशाह ज़माने में ठही। हाणे त अचूं असांजे ख़ानदान ते त मूं अॻु में अर्ज़ु कयो त असांजे जेके परॾाॾा आहिनि बल्कि तड़ॾाॾा जेके आहिनि उन्हनि जे वक़्त में असां वटि माल हूंदो हो, माल वारा हुआसीं। पोइ जेको असांजो ॾाॾो मोहम्मद सादिक हो, असांजा ॾाॾा जेके आहे मोहम्मद सादिक जा 2 भाउ हुआ ऐं मुंहिंजे ॾाॾे जा जेके 2 भाइर हुआ उनजो नालो हो हिकिड़े जो ॾाॾो अमीन, हिकिड़े जो ॾाॾो लुत्फ़, ॾाढो लुत्फ़। ऐं ॾाढो जो वॾो थो ॿुधाए पर ॾाढो मोहम्मद सादिक उन सादिक जो अञा मथे पीढ़ी यादि अथई उन वाले साहब जो वॾे जो नालो मुंहिंजे साल में ॾाढो वरियल ॾाढो वरियल। ऐं उन जा ॾाढे सादिक जा 2 भाउ हुआ, ॾाढो आरिफ़ ॾाढो मारू भाउ न सॉरी सौट जेके वरी चाचो भाई खान मुंहिंजो वॾो भाई खान उहो हिकिड़ी पंहिंजे हिसाब सां असांजी जमायत जे हिसाब सां हिन एरिया जो हिकिड़ो मुख्य माण्हू रही चुको आहे जेको अॼु खां जेको 10-15-20 साल अॻु में जान छॾे चुको। उन खां अॻु जी जेका मुंहिंजी तारीख़ आहे असांजी जमायत पंहिंजी जमायती हवाले सां हुनजो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे हिते हिन दो माज़ी करीब जे हिसाब सां ॾिठो वञे त साईं। हाणे उन ई असांजी जेका प्रॉपर्टी जेका ठही आहे जेके असांजी ॿनियूं ठहियूं असींखे पंहिंजे पाण खे जेको आहे 8-10 पुश्तनि जा आहियूं या इहे कोन आहियूं। असांजी फैमिली जेका ठही आहे या जेको ज़मीदारियूं या सिस्टम उहो असांजो इन्हनि ॾाॾनि ठाहियो, ॾाढे आरिफ़ ॾाढे मारू ॾाढे सादिक ॾाढे अमीन ॾाढे लुत्फ़
हा इन खे थो सम्झो मिसाल ॾाढो जेको पंहिंजो ॿुधाईंदो हुयो सादिक मोहम्मद सादिक छा उन जे वक़्त में छा अंग्रेज़नि जो दौर हो मीर जो दौर हो ही माण्हुनि खे उन वक़्त के जागीरूं बि मिलंदियूं हुयूं या पंहिंजियूं ही शयूं मुल्क ख़रीद कयूं इन्हनि खे इहे मिल्कियत ही ज़मीदारी कीअं मिली साईं हाणे इहो ज़मानो जेको आहे मुंहिंजी सम्झ में त जेको तरवट राजा चयो हुयो राजा चवंदा आहिनि तरवट अंग्रेज़ हो ऐं उन सिंध में जेके जागीरूं आहिनि ये प्रॉपर्टी जेके ॾिनियूं उन ज़माने जूं ॾिनलूं आहिनि उहे उन ज़माने जा आहिनि हाणे असांजे ख़ानदान जेको आहे उन ॼाणे या वई हींअर आऊं हिकिड़ो इंटरव्यू खां वठणु चाहियो पिया न ते शयूं असीं ॿुधाईंदा कोन आहियूं ॿुधाइण बि न घुरिजनि पर असांजो ख़ानदान ऐं ॼाम फैमिली छो त असीं हू असांजा ॼाम असीं हुननि जा उनजो माना ईअं रया जी सही चई वञे ऐं उन वक़्त जा उहे जेके आहिनि ॼाम जेके हूंदा उहे अमूमन पंहिंजी जेके पंज ज़ातियूं जेके मूं ॿुधायूं उन्हनि खे अहमियत ॾींदा हुआ त इन्हनि जी असांजो पाण में माना तालुक़दारी रही आहे पर असांजे वॾेरनि खे जेको कुझु मिलियो सो पंहिंजी जेके माल मता हुआ उहे उन्हनि खपाए हाणे उन ज़माने में चयो इहो वॾनि खां असांजी ॻाल्हियूं ॿुधलूं ई आहिनि त रुपए एकड़ वरितल आहे ॿनी असांजी हा जेका असांजी झोल जे पासे में आहे ॿनी हाणे उहा असांजी रुपए में ॿनी वरितल आहे हाणे इहा बि शइ मूंखे हींअर इहा मीडिया जो ज़मानो आहे हक़ीक़त में ॿुधाइणु न घुरिजे छो त इहा हिकिड़ी पंजी तारीख़ में पंजे वास्ता पर पुराणा माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी अॻे ज़माने में इहा शइ हूंदी ही तारीख़ी हवाले सां ॻाल्हि पई थिए उनजे करे आउं ॿुधायां पियो न त इहा शइ असांखे ॿुधाइणु न घुरिजे त अॻे वक़्त में इहो हूंदो त भई कंहिं वटि 1 लख रुपया घटि लख रुपया थींदो त माण्हू उन जी वॾी ॻाल्हि हूंदी ऐं उनखे उनजो जेको आहे सो माना ईअं सम्झो उनखे इज़हार कंदा हुआ उन ते चवंदा हुआ लख ते मथो थो थिए इहो सम्झाए ॿुधो असां पाए असांजे ॾाॾे जो थियल हो न साईं उहो ईअं थींदो हो जीअं पाण वटि मिसाल पोइ जीअं ख़ैर ख़ैरात कबी आहे पोइ हुन में राज जा माण्हू जेके बि हूंदा उन उहे ईंदा पोइ लख ते मथो धोए पोइ लख रुपया जेको आहे उहो खट ते रखो उन ज़माने में त करेंसी चांदी हुई साईं चांदी हुई उहो जेको ज़मानो आऊं पियो ॿुधायां उहो ज़मानो तॾहिं अव्हांजी ॿियो मठ हो ई कोन को मठ पोइ आयो आहे मठ अंग्रेज़नि आंदो आहे मठ हा मठ मठ छा चइबो जेको हीअ हींअर जेके 18 12 आना 5 पैसा पाण जेके हलाया आहिनि इहे मठ आहे न इहो मठ आहे माना ओरिजिनल जेको इहो 1955 ताईं जेको आहे सो मठ जेको आहे सो कोन जेको रुपयो हूंदो उन में चांदी हूंदी हुई पोइ हिन में जेको आहे सो इनखे थोरो मुकमल कयो मिसाल को चवंदो त लख ते मथो थो इहो आहे की चवणी सिंधीअ जी आहे हा उहो जॾहिं तव्हांजो कहिड़ो ॾाढो हो जंहिंखे ख़ुदा एतिरो नवाज़ियो जो उहा सेलिब्रेशन कीअं थी मिसाल घोट जी सेलिब्रेशन पंहिंजी आहे ऐं पंहिंजी त इन लख वारी जॾहिं मिसाल थोरो ख़ुदा हुनखे एतिरो नवाज़ियो त उहो कीअं ख़ैर ख़ैरात कई कीअं जेको मल्हाई कीअं ख़ुशी मल्हाई पहिरीं ॻाल्हि त असांजे वक़्त खां त इहा ॻाल्हि ई अॻिजी आहे असां अहिड़ो मामिलो ॾिठो कोन हो ॾिठो ई कोन्हे असां ही त असां ॿुधल पंहिंजे वॾनि खां ॻाल्हियूं जेके ॿुधलूं आहिनि मुंहिंजी वरी हाणे मुंहिंजा अव्हांजी सवेर गुलाम रसूल मुंहिंजो असांजो हींअर वॾो पुओ आहे ऐं उहो बि वेठो हो ॿिया बि मूंखां उनजा 2 भाइर आहिनि उहे 2 मूंखां वॾा आहिनि पर उन्हनि खे शायदि इन्हनि शइ जी ख़बर न हुजे ॿियनि खे बि मुंहिंजी उमिरि खां वॾा हूंदा उन्हनि खे बि ख़बर आहे इहा ॻाल्हि असांखे सम्झा उन वक़्तु वॾेरो कहिड़ो हुयो ऐं इहा ख़ुशी कीअं मल्हाई वई आउं इहा ॻाल्हि पियो ॿुधायां पियो ऐं चवां पियो त मुंहिंजी वरी आदत इहा आहे त आउं माना वरी वॾनि सां वेंदो हुउसि उन खां पुछंदो हुउसि कचहरी कंदो हुउसि उतनि खां जेका मूंखे ॼाण मिली रहे उहा ई आउं अव्हां सां शेयर कयां पियो जी त चवण जो मक़सदु तॾहिं चयो इहो वेंदो जे पंहिंजा जेके पंहिंजा जेके हूंदा हुआ माण्हू उन्हनि खे दावत ॾिबी पोइ ख़ैर ख़ैरात पोइ उन ज़माने में त ख़ैर ख़ैरात जेका कबी हुआ ज़ाहिरी ॻाल्हि जेको अहिड़ी ख़ुशियूं हूंदियूं या शादियूं मुरादियूं हूंदियूं पंहिंजी क़ौम में हिकिड़ी ॿी बि अव्हांखे ॻाल्हि ॿुधाए वञा त अॼु खां मुंहिंजी शादी जे वक़्त ताईं बि जेको आहे अव्हांखे ॿुधाए त पंहिंजी असांजी जेका हिते जी जेका असां अव्हांजी मूंखे न आहे ख़बर पर हिते असांजी जेका पसगरदाई आहे इन में वसाइण क़ौम जेका काज कंदो उन में वॾो न कोंदा हुआ फंडर न कोंदा हुआ उहो माना ॿकर जो ई सिस्टम हूंदो सो उन ज़माने में कहिड़ी शइ कई हूंदो बहरहाल चवण जो माना मक़सदु त उहो उन्हनि लख रुपया खट ते विछाइबो खट जे विछाए पोइ खट जे मथां उहो माण्हू वेही पंहिंजे पाण खे वेंझंदो उहो पाणी हेठि मां हिन लख ते मथो थो थिए इहा माना हिकिड़ी त हूंदी पोइ उन में जूं केतिरो कुझु कंदा हूंदा या छा इहा एतिरी डीप में असां बि हुन खां पोइ